सुप्रीम कोर्ट औरतुनि ऐं अक़लियतुनि जूं मख़सूस सीटूं तहरीक इंसाफ़ खे ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन ऐं पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालतम करार। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में तहरीक इंसाफ़ जी सियासी पार्टी जी हैसियत बहाल। 15 ॾींहनि अंदरि मख़सूस सीटुनि लाइ नालनि जी लिस्ट ॾियण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो वियो आहे त चूंड निशान न मिलण ते कंहिं सियासी पार्टी खे चूंडनि में हिसो वठण खां रोके नथो सघिजे। तहरीक इंसाफ़ क़ौमी असेंबली में मख़सूस सीटुनि जी हक़दार आहे। पीटीआई सियासी पार्टी हुई ऐं रहंदी। आइन तहत सुन्नी इताद काउंसिल मख़सूस सीटूं नथी वठे। लाहौर हाई कोर्ट तरफ़ां गुजनि इदारनि खे फोन टैप करण जी इजाज़त ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते लार्जर बेंच जोड़ण जी सिफ़ारिश। अदालत दरख़्वास्त लार्जर बेंच जोड़ण लाइ चीफ जस्टिस खे मोकिले छॾी। नोट में चयो वियो आहे त दरख़्वास्त में अहम क़ानूनी नुक़्ता उथारिया विया आहिनि। केस जी ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़ी वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम ऑफिसरनि खे हमदर्द नथो मञे त ख़तरे जी अलामत समझणु घुरिजे। हू मसनूई ज़िहानत ऐं सोशल मीडिया जे दौर में आबाद आहिनि। ऑफिसरनि खे मौसमियाती तब्दीली, मुआशी बदहाली, जाग्राफियाई ऐं सियासी गैर यकीनी सूरत-हाल ऐं अवामी मसइलनि जहिड़नि चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। अवाम निहायत बाइख्तियार ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि ते बदल नतीजा ॾिसण जा हक़दार आहिनि। विद होल्डिंग टैक्स ख़िलाफ़ फ्लोर मिल्स जी ॿिए ॾिहाड़े बि हड़ताल। कराची, हैदराबाद समेत ॿियनि शहरनि में बि कारोबार बंदि। अटे जे बहिरान जो ख़दशो। फ्लोर मालिकनि जो चवणु आहे त फ्लोर मिलनि ते टैक्स कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। फ़ैसिलो वापसि वठण ताईं हड़ताल जारी रखी वेंदी। अमरीकी सदर जो बाइडन हिकु भेरो ॿीहर सदारती इलेक्शन तां हथ खणण खां इनकार करे छॾियो। संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप जो नमूने फौत नींगर जे वाक़े नओं रुख इख्तियार करे छॾियो। वारसनि तरफ़ां 3 वरनि जे नींगर ख़ुदाबख़्श सूमर खे ज़ियादती खां पोइ तशदुद ज़रिए क़त्ल करण जो इल्ज़ाम। डॉक्टरनि तरफ़ां नींगर ते तशदुद जी तहक़ीक़। वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे ज़ियादती खां पोइ तशदुद करे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस नींगर जे क़त्ल बाबति जांच दुरुस्त नमूने न करे रही आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज। गोलारची में आबादगारनि पारां नववाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। कड़ियो गमर में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। संद में बि पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। खानपुर में ट्रैफिक पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ ट्रांसपोर्टनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। इंचस हाईवे ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त ट्रैफिक पुलिस एहलकार फैज़ुल आड़े वटि गाॾियुनि खे रोके भतो तलब करे रहिया आहिनि। भतो ॾियण खां इनकार ते ट्रांसपोर्टनि ते तशदुद कयो वेंदो आहे। ऐं वर्ल्ड चैंपियनशिप ऑफ लेजेंड क्रिकेट जा सेमीफाइनल थी रहिया आहिनि। पाकिस्तान जो मुक़ाबिलो वेस्ट इंडीज़ ऐं ऑस्ट्रेलिया जो मुक़ाबिलो भारत सां थींदो।